समाजी तंज़ीम तरफ़ां हैदराबाद प्रेस क्लब जे ऑडिटोरियम हॉल में औरतुनि खे सियासत में हिस्सो वठण जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में शरीक मुख़्तलिफ़ सियासी क़ौमपरस्त जमायतुनि, मज़हबी जमातुनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि औरतुनि ऐं मर्दनि बि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररीन तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त आम चूंडुनि में औरतुनि खे वधि खां वधि इलेक्शन विढ़ण लाइ टिकेटूं जारी कयूं वञनि, जीअं औरतूं ऐवाननि जे अंदरि सिंध समेत सॼे मुल्क जे मसइलनि ऐं मईशत जे सुधारे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे सघनि। उन मौक़े ते हिननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मां त वॾी उम्मीद ॾाढी पुर उम्मीद आहे और तूं हर हाल में हर वक़्तु पंहिंजो जेको आहे किरदारु अदा कंदियूं रहनि थियूं। ऐं लोकल गवर्नमेंट में जेको औरतूं आहिनि ॾिसो केॾी वॾी तादाद में आहियूं आहिनि, ॻाल्हाइनि बि थियूं। जेको ॻाल्हाइण मां चवां थी हिकिड़ो बेनज़ीर भुट्टो हिननि खे सेखारियो, ॻाल्हाइण ज़ुल्फ़कार अली भुट्टे सेखारियो। उहा हिकिड़ी ज़ुबान हुई जेका हिननि खे मिली ऐं इहा ज़ुबान हिननि खे मुंहिंजे ख़्याल में अॻिते तमामु घणो कामयाबु कंदी। ये कहना चाहूँगी कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने हमेशा ख़वातीन की हौसला अफजाई की है और हर सेक्टर में आज देखिए ख़वातीन मौजूद हैं, क्योंकि ये कारनामा ये मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो की वजह से है कि जिन्होंने ख़वातीन को एक मखसूस जो है नशिस्तों पर वो लेकर आई हैं। जीअं त ही इलेक्शन जो टाइम आहे त असांजी डिमांड आहे जज़्बा प्रोजेक्ट तहत कि औरतुनि खे उन जे आबादी जे तनासिबत सां ऐं पसमानदगी जे तनासिबत सां सीट्स अलाट्स कई वञनि ऐं सियासी पार्टियुनि में बि उनखे मौक़ा ॾिना वञनि। हमें चाहिए कि हम पाकिस्तान के लिए, सिंध के लिए, अपने हैदराबाद डिस्ट्रिक्ट के लिए अच्छे से तामुन करके एक दूसरे के मंशूर से फ़ायदा उठाते हुए एक डिस्ट्रिक्ट के पर काम करें। हुननि चयो त पीपुल्स पार्टी हिन मुल्क जी वाहिद अवामी ऐं जमहूरी पार्टी आहे जंहिं में वधि खां वधि औरतुनि अॻुवाणनि खां वेंदे कारकुननि ताईं जी अक्सरियत आहे। पीपुल्स पार्टी सभ खां वधीक औरतुनि खे ऐवाननि में मोकिलींदड़ पार्टी आहे।